डिप्टी कमिश्नर थरपारकर लाल लीरोमंगी चयो आहे त तालको नंगर पारकर तातो तूफ़ानी बरसातुनि सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो आहे, जिते 300 मिलीमीटर खां वधीक बरसातूं थियूं आहिनि। नंगर पारकर में इमदादी कम जारी आहे। PDMA पारां मिलियल सामान फौज ऐं रेंजर्स जे सहकार सां इमदादी सामान मुतासिरनि में विरहायो पियो वञे। हुन चयो त असिस्टेंट कमिश्नर सिहत ऐं लाइव स्टॉक खाते थरपारकर पारां सर्वे जो कमु हलंदड़ आहे, जेको ईंदड़ 2-3 ॾींहनि में मुकमल थी वेंदो, जंहिंखां पोइ सिंध हुकूमत खे उन्हनि जे इज़ाले लाइ सिफ़ारिशूं मोकिलियूं वेंदियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु DC दरबार हॉल मिठी में थरपारकर ज़िले जी ताज़ी तूफ़ानी बरसातुनि जी सूरतहाल बाबति मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे कयो। हुन वधीक चयो त मौसमियात खाते ऐं PDMA पारां जारी साइक्लोन अलर्ट खे नज़र में रखंदे ज़िले इंतज़ामिया समूरनि लाॻापियल इदारनि जे सहकार सां अॻ में ई ज़रूरी क़दम खंया आहिनि। इन दौरान अस्पतालुनि में एमरजेंसी समूरनि ज़रूरी दवाउनि जी दस्तियाबी खे यकीनी बणायो वियो, जॾहिं त पंपिंग स्टेशन जे कम ऐं जनरेटर जे इंतज़ाम खे बि यकीनी बणायो वियो, जंहिंमें PDMA पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं लोकल बॉडीज़ असां सां भरपूर ताउन कयो। हुन चयो त एमरजेंसी जी शुरूआत खां वठी लाइव स्टॉक खाते पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेटरनरी मोबाइल रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जेको अञा ताईं जारी आहिनि। हुन चयो त पाक फौज, रेंजर्स ऐं पुलिस जो ताउन आहे। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 इम्तियाज़ मंगी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 संजय कुमार, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर हरचंद राय, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक दोदो चांडियो पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।